नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में ख़बर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां वज़ीर आज़म आज़ाद जम्मू कश्मीर सरदार अब्दुल क़यूम न्याज़ी मुलाक़ात कई है, जंहिंमें भारत जी गैर क़ानूनी कब्ज़े हेठि वारियल कश्मीर जी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार अब्दुल क़यूम न्याज़ी जी GHQ रावलपिंडी में मुलाक़ात कई वई है, जंहिंमें भारत जे गैर क़ानूनी कब्ज़े हेठि वारियल कश्मीर जी हालत, हिक तरफ़ी भारत कदमनि ऐं लाइन ऑफ कंट्रोल जी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सीनियर हुर्रियत अॻवान सईद अली गीलानी खे ख़राज अक़ीदत पेश कंदे आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा चयो त सईद अली गनी समूरी ज़िंदगी कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादत खे हासिल करण लाइ जदोजहद जारी रखी है। हिन आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे यकीन ॾियारियो है त पाक फ़ौज कश्मीर काज़ लाइ कश्मीरियुनि जी मुकम्मल हिमायत जारी रखंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।